हुकुम दे हलो थाने दे हलो अरे हलो क्या थी सवाल जवाब न कर पर साहब असांजो ॾोह कहिड़ो आहे? तुझे ॾोह जी ख़बर तोखे थाने ते हली पवंदी। हलो क्या थी सर ही उहे टे छोकरा आहिनि जिन ते इरशाद साहब शक जो इज़हार कयो। ही हनीफ आहे, ही फरीदा आहे ऐं हिन नवाबज़ादे जो शाहनवाज़ नालो आहे। अच्छा त ही आहिनि वसीम जा दोस्त। छोकरा मां चवां थो त तव्हां असांखे सभु कुझु सच ॿुधायो। जेकर न तव्हां असांखे सच न ॿुधायो त तव्हांजो अशर ॾाढो ख़राबु थींदो। साहब असां पाण परेशान आहियूं त असांजो दोस्त अलाए केॾांहुं ग़ाइबु थी वियो आहे। सर असांखे वसीम जे बारे में का ख़बर न आहे। साहब असां त इज़त वारा माण्हू, असांजा वालिदैन वॾा माण्हू आहिनि, असांखे छॾे ॾियो न त कानून का केर बि मथां न आहे। छोकिरा पंहिंजे मथे मां इहा मगी कढे छॾो। पर सर असां त को बि गुनाह नाहे कयो। कूड़ था ॻाल्हायो तव्हांखे सभु ख़बर आहे। वसीम तव्हां सां गॾु हूंदो ऐं तव्हां ई हुनखे गुम कयो आहे। सर लातों के भूत बातों से नहीं मानेंगे। तव्हांजे ख़िलाफ़ असां वटि पक्का सबूत आहिनि। मां चवां थो त इज़त वारा आहियो त इज़त सां ॿुधायो। बाक़ी तव्हां अञा नंढड़ा आहियो। पुलिस खे सच ॻाल्हाइण जे लाइ काफ़ी तरीक़ा ईंदा आहिनि। सर असां सच था ॻाल्हायूं, असांखे का बि ख़बर न आहे। साहब तव्हांखे असां मां कुझु बि कोन वरंदो। छोकिरा असांखे तिरनि मां तेल कढण ईंदो आहे, इहा ख़बर हुजेव। मिस्टर गुलाम मुस्तफ़ा हिन टिनि खे लॉकअप कर। ॿ ॾींहं न लॉकअप में रहंदा त पाण ई अकुल टिकाणे ते अची वेंदनि। वठी वञनि। हलो क्या थी हलो